वालिदैन जी सूरत में अल्लाह जो रसूल फरमायो वालिदैन जी दुआ औलाद लाइ रद्द थींदी कोन्हे। वालिदैन जी दुआ औलाद लाइ रद्द थींदी कोन्हे। त वबिल वालिदैन एहसाना। हिन हदीस मां पहिरियों इहो नुक्तो मालूम थियो, दुनिया में को बि तव्हां ते एहसान करे, को बि तव्हां ते महिरबानी करे, उन एहसान जो बदिलो एहसान सां ॾियो। ऐं सभ खां वधीक एहसान असां ते महिरबानियूं अल्लाह रब्बुल आलमीन जो आहिनि। ऐं क़बर में पहिरियों सुवाल बि इहो थींदो, मर रब्बुक, तुंहिंजो रब के। सही बुखारी जी हिकु मशहूर ऐं मारूफ हदीस मौजूद आहे। अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु जे दौरे खिलाफत आहे। हिकु अमीरुल मोमिनीन उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु मदीने जी हिकु गली मां वञी रहिया हुया। हदीस जा अल्फाज़ आहिनि, फलहिकत इमरातुन शाबतुन। अमीर उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु के मोबाइल बंद करियो न। मदीने जी गली में हिकु औरत मिले थी। उन औरत सैयदना उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु खे रोके करे चवे थी, या अमीरुल मोमिनीन हलकत ज़ौजी, मुंहिंजो मुड़ुसु फो थी चुको आहे। व तरक जनीयतन सिगारन, ऐं मरण खां पोइ पोयां नंढा नंढा ॿार छॾे वियो आहे। ऐं हिन वक़्तु मुंहिंजे घर जी कंडीशन ऐं कैफ़ियत ऐं सूरत हाल इहा आहे जो बुख ऐं उन में मुंहिंजा नंढड़ा ॿार निढाल भॼी चुका आहिनि। वॾी तकलीफ़ आहे, वॾी परेशानी आहे। अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु उन औरत जी इहा गुफ़्तगू ॿुधनि पिया। गुफ़्तगू ॿुधण खां पोइ अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु उन औरत खां हिकिड़ो सुवाल कनि था। उहो सुवाल इहो त मूंखे इहो ॿुधाए त तुंहिंजो तारुफ़ कहिड़ो आहे, तुंहिंजो नालो छा आहे, तूं कंहिंजी धीउ आहीं, किथां आई आहीं? उन औरत जवाबु ॾिनो, अमीरुल मोमिनीन अना बिन्त ख़फ़ाफ़ बिन अईमा, ऐं ख़फ़ाफ़ जी धीउ ऐं अईमा जी आउं पोटी आहियां। जीअं सैयदना उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु उन औरत जो इहो तारुफ़ ॿुधो, उन औरत जे पीउ ऐं ॾाॾे जो जीअं नालो ॿुधो, अमीर उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जी अखियुनि में ॻोढ़ा अचनि था, अखियुनि मां नीर वहण शुरू कनि था ऐं रोइनि त एतिरो था तो बीठा हुया, बीह न सघिया, वेहण ते मजबूर थी विया, रोई रहिया आहिनि। रोइण खां पोइ काफ़ी देर खां पोइ हिम्मत करे सैयदना उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु उन औरत खे बैतुल माल जे गुदाम ॾांहुं वठी वञनि था, जिते तरह तरह जूं शयूं पियूं आहिनि, सामान पियल आहिनि। बैतुल माल में जानवर बीठल आहिनि। अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु पाण वञनि था, हिकु उठ तयारु कनि था, उन उठ जे मथां
सामान रखनि था, कपिड़ा रखनि था, खाइण पीअण जूं शयूं रखनि था। जेतिरो उठ वज़न खणी सघे, ऐं तव्हां अंदाज़ो लॻायो त उठ केतिरो वज़न खणी सघे थो। अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु खे ज़रूरत जूं शयूं जेके बि हुयूं सभु हुनखे ॾेई छॾियूं। सहाबा किराम इहो मंज़र ॾिसनि पिया। हीअ औरत आई आहे, अमीर उमर खां अची सवालात कया अथसि। अमीर उमर तारुफ़ पुछियो आहे, हुन पंहिंजो तारुफ़ ॿुधायो। अमीर उमर रुनो आहे ऐं अमीर उमर हुनखे बैतुल माल मां एतिरो सामान ॾिनो आहे। उहो सामान ॾिसी करे सहाबा किराम चयो त क़द कसरत लहा, उमर तव्हां हिन औरत खे कुझु वधीक ई नवाज़े छॾियो आहे। उन मौक़े ते सैयदना उमर रज़ी अल्लाह तआला जी अखियुनि में ॻोढ़ा हुया। सहाबा किराम खे ॿुधायूं, छा तव्हांखे ख़बर कोन्हे ही औरत आहे केरु? हिन औरत जो वालिद ॾाढो केरु तव्हांखे ख़बर कोन्हे? हिकु मौक़े ते असीं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां हिकिड़े सफ़र ते गॾु हुयासीं। दौराने सफ़र अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि ऐं सहाबा किराम जे पूरे काफ़िले में न का शइ खाइण जी हुई, न का शइ पीअण जी हुई। हिकु जॻह ते राति तरसियासीं। हिन औरत जे वालिद ऐं ॾाॾे खे ख़बर पवे थी त असांजे हिन इलाइक़े में हिकु अहिड़ो शख़्स आयो आहे जेको काइनात जो इमाम आहे, अल्लाह रब्बुल आलमीन जो रसूल आहे, नबी आहे। हिन जो वालिद मुस्लमान हुयो। जीअं हुनखे ख़बर पवे थी अल्लाह जो रसूल ऐं सहाबा मुंहिंजे हिन इलाइक़े में पहुतल आहिनि ऐं सूरत हाल ई आहे, सहाबा किराम वटि न का शइ खाइण जी आहे, न का शइ पीअण जी आहे। पंहिंजे पूरे इलाइक़े में, पंहिंजे पूरे ॻोठ में इन्हनि ॿिन्हिनि ऐलान कयो हुयो, ओ ॻोठ वारो, अॼु असां वटि रूए ज़मीन ते हिकु बहितरीन महिमान आयल आहे। अॼु पूरे ॻोठ वारनि मां को बि शख़्स पंहिंजे जानवरनि जो खीर कोन पीअंदो, को बि शख़्स पंहिंजे जानवरनि जो खीर पंहिंजे बचनि खे न पीआरींदो। अॼु असांजा बच्चा बुखिया रहनि, बुख रहिजी वञनि। अॼु असांजूं औरतूं बुख रहिजी वञनि, लेकिन अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत करणी आहे। सिर्फ़ खीर ई कोन पेश कयो, जानवर सभा करे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महिमान नवाज़ी कई हुई ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे वॾी तादाद में बकरियूं बि ॾिनियूं हुयूं। हे सहाबा, छा तव्हांखे ख़बर कोन्हे हीअ औरत आहे केरु? उहो मंज़र मूंखे यादि अची वियो। अॼु वक़्तु तब्दील थी चुको। पहिरियां हीअ औरत मालदार हुई, हाणे हिन जा वॾड़ा फोत थी चुका। हाणे हालात तब्दील थी चुका आहिनि। हाणे हीअ ग़रीब थी चुकी आहे ऐं एहसान जो बदिलो एहसान। अंदाज़ो कयो हिन वाक़े ते अगरि असीं थोरो वेही गौर ऐं वीचार ऐं फ़िक्र कयूं, हिन वाक़े मां असांखे केतिरा ई असबाक, दुरूस ऐं सम्झण जूं ॻाल्हियूं मालूम थियनि थियूं। सभ खां पहिरीं ॻाल्हि, हल जज़ाउल इहसान इल्लल इहसान। दुनिया में एहसान जो बदिलो एहसान सां ॾियो। अगरि को माण्हू तव्हां ते भलाई करे, उन भलाई खे ज़िंदगी में कॾहिं विसारजो न। भलाई जो बदिलो भलाई सां ॾियो, एहसान जो बदिलो एहसान सां ॾियो। ऐं तव्हां अक़लमंद आहियो। अल्लाह रब्बुल आलमीन असां कमज़ोर इंसाननि ते सभ खां वॾे में वॾा थोरा, सभ खां वॾे में वॾा एहसान अगरि कंहिं हस्ती जा आहिनि,
उहा अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात आहे। अल्लाह जा असां ते एहसान आहिनि। अॼु असीं उन एहसाननि खे उन एहसान जो बदिलो एहसान सां ॾियूं। अल्लाह रब्बुल आलमीन जो असां ते नेमतूं, अल्लाह रब्बुल आलमीन जो असां ते करम नवाज़ियूं, अल्लाह रब्बुल आलमीन जो असां ते महिरबानियूं। वइन तउद्दू नेमतल्लाहि ला तुहसूहा, हिक हिक नेमत उनजो तादाद ऐं शुमार उनजो वज़न नथो थी सघे। हिन अखियुनि जी क़दुरु उन माण्हुनि खां पुछो जेके अखियुनि खां नाबीना आहिनि, उन्हनि खां पुछो अखियुनि जी नेमत छा आहे। हिन पेरनि जी क़दुरु उन माण्हुनि खां वञी पुछो जेके पेरनि खां मासूर आहिनि। हिन हथनि जी क़दुरु तव्हां वञो उन माण्हुनि खां पुछो जेके हथनि खां मासूर आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन जूं लातादाद नेमतूं, उन रब जा असां ते एहसान, उन रब जूं असां ते महिरबानियूं, असां ते इहो लाज़िम ठहे थो उन अल्लाह जेके असां ते एहसान कया उन एहसान जो बदिलो असीं एहसान सां ॾियूं। अल्लाह सां एहसान कीअं कजे? हदीस में आयल एहसान अंताबुदल्लाह कन्नक तराहो फइल्लम तकुन तराहो फइन्नहु यराका। अल्लाह ताला जे एहसान जो बदिलो इहो आहे, एहसान इहो आहे तव्हां अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत ईअं कयो गोया के तव्हां अल्लाह रब्बुल आलमीन खे ॾिसी रहिया आहियो। अल्लाह तव्हांजे साम्हूं आहे, ख़ालिक तव्हांजे साम्हूं आहे, मालिक तव्हांजे साम्हूं आहे। उनजी ख़शियत हुजे, उनजी मोहब्बत हुजे, उनजो डपु हुजे, उनजो अदब हुजे, उनजो एतिराम हुजे, इहे सभु शयूं दिमाग़ में रखी करे पंहिंजे रब जी इबादत कयो। ऐं अगरि इहो ख़्यालु न अचे, इहो ज़हन में ज़रूर विहारियो त अल्लाह रब्बुल आलमीन असांखे ॾिसी रहियो आहे, अल्लाह रब्बुल आलमीन असांखे ॾिसी रहियो आहे त एहसान जो बदिलो एहसान। हिन रूए ज़मीन ते सभ खां वॾे में वॾा एहसान अल्लाह रब्बुल आलमीन जा। उन खां पोइ हिन रूए ज़मीन ते असां इंसाननि ते अल्लाह रब्बुल आलमीन खे ॿिया एहसान ॿुधाया। वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। सभ खां पहिरियों एहसान अल्लाह रब्बुल आलमीन जो। ऐं क़ब्र में जेके सुवाल थींदा मर रब्बुका, तुंहिंजो रब केरु आहे, इन जो जवाबु उहो ॾींदो जेको दुनिया में अल्लाह रब्बुल आलमीन जी जंहिं इबादत कई हूंदी, जंहिं शिरक न कयो हूंदो, अकेले अल्लाह खे माबूद सम्झो हूंदो, मुश्किल कुशा हाजत रवा सम्झो हूंदो। सभ खां पहिरियां रब्बुल आलमीन जा एहसान इबादत जी सूरत में असांखे एहसान जो बदिलो एहसान सां ॾियणो आहे। ऐं ॿिए नंबर ते वबिल वालिदैन एहसाना, ही पोड़ा माउ पीउ, ही वालिदैन। अॼु असांजे माशरे में जिथे ॿियूं खोड़ सारियूं बुराइयूं, जिथे ॿिया खोड़ सारा फितना ऐं फसाद मौजूद आहिनि, उते वालिदैन जो अदब कोन्हे, वॾड़नि जो अदब एतिराम कोन्हे, वॾड़नि जो इज़त ऐं अदब नथा कयूं। मुंहिंजा अज़ीज़ दोस्त भाउर वालिदैन आहिनि। इंसान जॾहिं दुनिया में आयो, इंसान खे ॻाल्हाइण कोन ईंदो हुयो, ॻाल्हाइण सेखारियो हिनखे वालिदैन। इंसान खे हलण कोन ईंदो हुयो, आंगुरनि मां वठी करे हलण सेखारियो वालिदैन। इंसान खे दुनियावी हवाले सां का शइ खाइण पीअण कोन ईंदी हुई, खाइण पीअण सेखारियो वालिदैन। इंसान इहे वालिदैन आहिनि। गर्मी हुजे सियारो हुजे, हर हाल में पंहिंजे बचड़नि जी ख़िदमत करण वारा। अॼु इंसान वॾो थी वियो आहे वालिदैन जो नाफ़रमान। इन एहसान जो बदिलो एहसान सां ॾियो। वालिदैन जो तव्हां ते महिरबानियूं आहिनि। वालिदैन जी ख़िदमत कयो, इज़त ऐं एतिराम कयो। तव्हां ॾिसो त सही, अवैस करनी रहमहुल्लाह केरु आहे? ताबी आहे, ताबी आहे। अल्लाह जे रसूल फरमायो सहाबा इकराम खां पोइ अफ़ज़ल तरीन अगरि को शख़्स आहे तो अवैस करनी आहे। अवैस करनी उहो आहे जंहिंजे बारे में अल्लाह जे रसूल फरमायो लौ अक़सम अलल्लाहि ला बर्रो। अगरि अवैस करनी ज़बान मां के अल्फाज़ कढे, कंहिंजे लाइ दुआ घुरे, अल्लाह रब्बुल आलमीन उन जा अल्फाज़ पूरा कंदो आहे, उन जी दुआ क़बूल कंदो आहे। अवैस करनी उहो आहे जंहिंजे हवाले सां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सैयदना उमर खे फरमायो हुयो
उमर अगर तुझी अवेश करनी सां मुलाकात थे ही अलामतूं आहिनि। उमर उनखो तू पंहिंजे लाइ दुआ घुराए जाए छाजे लाइ एतिरो सवाब छो मिलियो, एतिरो मक़ाम छो मिलियो? उहो इन जे लाइ अवेश करनी अल्लाह जे रसूल जे दौर में ज़िंदा हुयो। चाहे हा सहाबी थी सघियो पे, चाहे हा अल्लाह जे रसूल सां मिली सघियो पे, लेकिन वजह छा हुई? पंहिंजी वालिदा जी ख़िदमत जे करे, माउ जी ख़िदमत जे करे। ॾिसो अल्लाह ताला हुनखे केॾा वॾा एज़ाज़ ॾिना। अगरि चाहियो था दुनिया में कामयाबूं, अगरि चाहियो था दुनिया में तव्हांखे कामयाबियूं मिलनि, दुनिया में तव्हांखे मंज़िलूं मिलनि, आख़िरत जी कामयाबी मिले, आख़िरत जी मंज़िल मिले, वालिदैन जो एहसान, उन एहसान जो बदिलो एहसान सां ॾियो। रिज़ल्लाहु फी रिज़ल वालिदैन व सख़्तुल्लाह फी सख़्तिल वालिदैन। अॼु असांजी दुनिया जी ज़िंदगी में असां वटि हर माण्हू जे लाइ वक़्तु आहे। अगरि वक़्तु न आहे त वालिदैन सां वेहण जे लाइ वक़्तु ई कोन्हे। हिननि खे राज़ी कयो, हिननि जी ख़िदमत कयो। अगरि ही राज़ी आहिनि त रब राज़ी आहे। मामिलो वॾो अहम आहे। अगरि ही राज़ी आहिनि त अल्लाह बि राज़ी आहे। अगरि वालिदैन नाराज़ आहिनि त अल्लाह बि नाराज़ आहे। अल्लाह बि नाराज़ आहे। हिन वालिदैन जी इज़्ज़त एतिराम कयो। अॼु असांजे मुआशरे में केतिरे माण्हू दुआउनि जे हवाले सां अब फुलां जेको आहे सो क़ब्र जी मिट्टी खाओ तुंहिंजी दुआ क़बूल थी वेंदी, फुलां जो धागो बद, फुलां बीबी को तावीज़ बढ़ाए अच, फुलां दरगाह जी मिट्टी, फुलां दरगाह ते जानवर ज़बह कर, पोइ तुंहिंजूं दुआऊं क़बूल थींदियूं। अल्लाहु अकबर। मुंहिंजा मुस्लमान भाइरो, शरीयत अल्लाह जी महिरबानी, शरीयत असांखे घर में दुआ जी क़बूलियत जा असांजे घरनि में दरवाज़ा मौजूद आहिनि। वालिदैन जी सूरत में अल्लाह जे रसूल फरमायो वालिदैन जी दुआ औलाद जे लाइ रद्द थींदी कोन्हे। वालिदैन जी दुआ औलाद जे लाइ रद्द थींदी कोन्हे। त वबिल वालिदैन एहसाना। हिन हदीस मां पहिरियों इहो नुक्तो मालूम थियो, दुनिया में को बि तव्हां ते एहसान करे, को बि तव्हां ते महिरबानी करे, उन एहसान जो बदिलो एहसान सां ॾियो। ऐं सभ खां वधीक एहसान असां ते महिरबानियूं अल्लाह रब्बुल आलमीन जो आहिनि। ऐं क़ब्र में पहिरियों सुवाल बि इहो थींदो, मर रब्बुक, तुंहिंजो रब केरु आहे? हिन हदीस मां जेको ॿियो नुक्तो मालूम थियो, हिन औरत जे वालिद, हिन औरत जे ॾाॾे जेको ऐलान कयो, अॼु मुंहिंजी क़ौम वारा बच्चा बुखिया सुम्हनि, लेकिन अल्लाह जे रसूल खे बुखियो नाहे सुम्हारणो। अॼु मुंहिंजी क़ौम पूरी बुखी सुम्ही रहे, अॼु मुंहिंजी क़ौम जूं औरतूं बुखी सुम्ही रहनि, आऊं बुखियूं सुम्ही रहंदुमि, का परवाह कोन्हे। लेकिन अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महिमान नवाज़ी करणी आहे ऐं सहाबा जी महिमान नवाज़ी करणी आहे। इहा आहे मोहबत। क़ब्र में जेको ॿियो सुवाल थींदो, मन नबीयुका, तुंहिंजो नबी केरु आहे? इन जो सवाल सही तरीक़े सां उहो ई माण्हू ॾींदो जेको दुनिया में हर शइ खां वधीक अल्लाह जे रसूल सां मोहबत कंदो, अल्लाह जे रसूल जे तरीक़े सां मोहबत कंदो। उहो इन सुवाल जो जवाब ॾींदो, ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून हब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। अल्लाह जे रसूल फरमायो, ओस ताईं को बि माण्हू मोमिन थी नथो सघे, मुस्लमान थी नथो सघे, जेसि ताईं वालिदैन खां वधीक, औलाद खां वधीक, पूरी दुनिया खां वधीक मूंसां मोहबत नथो करे। पंहिंजी जान खां वधीक बि मोहबत अल्लाह जे रसूल सां करणी आहे। अल्लाहु अकबर। छा सहाबा किराम जो अंदाज़ हुयो, छा सहाबा किराम जो अंदाज़ हुयो। तबकात इब्न साद जी रिवायत आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी तबलीगी दावत जा इब्तिदाई दिहाड़ा 34 खां 35 मुस्लमान व अंदर अशीरतकल अक़रबीन जॾहिं आयत नाज़िल थिए थी, अल्लाहु अकबर, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम दावत ॾियनि था। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु बैतुल्लाह के टेक लगाए करे वॾे आवाज़ में माण्हुनि खे नसीहतूं करे थो, ओ इंसानो अल्लाह जी इबादत कयो, अल्लाह ख़ालिक आहे, मालिक आहे, महबूद आहे, बुतनि जी इबादत खां बचो। अबू बकर सिद्दीक़ तकरीर कनि था। उन मौक़े ते अबू बकर सिद्दीक़ खे मुशरिकीन मक्का ज़ख्मी कयो, अबू बकर सिद्दीक़ खे हमलो कयो,
एतिरो त अबू बकर सिद्दीक खे मारियो जो अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु बेहोश थी किरी पिया। अबू बकर सिद्दीक खे पंहिंजे घर वारा पंहिंजे घर खणी विया। अबू बकर सिद्दीक बेहोशी जी हालत में आहे। जीअं होश अचे थो, सवाल हिकु आहे, ऐन रसूलुल्लाह, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम किथे आहिनि? होश अचण खां पोइ ईअं नथो ॾिसे मुंहिंजे जिस्म सां मुशरिकीन छा असर कयो आहे, मूं ते केतिरो हमिलो आहे, पंहिंजी जान जी परवाह नाहे। अल्लाह जो रसूल किथे आहे? किथे दुश्मननि, किथे मुशरिकनि अल्लाह जे रसूल ते हमिलो त नाहे कयो। अल्लाह जे रसूल जो सवाल करे थो। अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु जे घर वारा अबू बकर सिद्दीक खे खाधो पेश कनि था, पानी पिए पेश कनि था। चवे तो ला अज़ूक़ु ताअमा वला अशरबु शराबा। अबू बकर ओसि ताईं नकाशे खाईंदो, नकाशे पीअंदो जेसि ताईं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अबू बकर ॾिसी न वठे। छा मोहब्बत हुई, छा प्यार हुयो। मन नबी जो कबर में जेको सवाल थिए थो, जवाब उहो ॾींदो जेको दुनिया जे हर शइ खां वधीक, हत्ता के पंहिंजी जान खां वधीक अल्लाह जे रसूल सां मोहब्बत नथो करे। अल बिदाया व निहाया जी रिवायत मशहूर वाक़ियो हिकु जंग जो मौक़ियो आहे। हिकु औरत आहे जेका तख़लीक़ी एतबार सां कमज़ोर आहे। औरत जो मुड़ुस शहीद थी वियो। औरत जो मुड़ुस शहीद थी वियो। ॿुधायो वियो तुंहिंजो मुड़ुस शहीद थी वियो। चवे थी मूंखे ॿुधायो त अल्लाह जो रसूल कीअं आहे? अल्लाह जो रसूल कीअं आहे? ॿुधायो वियो तुंहिंजो भाउ शहीद थी वियो। चवे थी मूंखे इहो ॿुधायो अल्लाह जो रसूल कीअं आहे? वरी ॿुधायो तव्हांजो पुटु शहीद थी वियो। पुट जी मोहब्बत आहे, भाउ जी मोहब्बत आहे, मुड़ुस जी मोहब्बत आहे। इहे सभु रिश्ता आहिनि, लेकिन औरत जी ज़हन में जेका कामयाबी वारी मोहब्बत अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां सवाल करे थी, अल्लाह जो रसूल कीअं आहे? जीअं अल्लाह जे रसूल खे ॾिठई, चवे थी अल्लाह जो रसूल तव्हांखे ॾिसण खां पोइ मूंखां हर गम लही वियो हलियो। अल्लाहु अकबर। इहा आहे मोहब्बत, इहो आहे प्यार अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां। कबर में जेको सवाल थींदो मन नबीयो का, इन जो सही जवाब उहो ई ॾींदो जेको अल्लाह जे रसूल सां मोहब्बत करे ऐं पूरी ज़िंदगी अल्लाह जे रसूल जे तरीक़े ते हुजे। ख़ुशी अल्लाह जे रसूल जे तरीक़े ते, गम अल्लाह जे रसूल जे तरीक़े ते, कारोबार अल्लाह जे रसूल जे तरीक़े ते, त जमी मामलात अल्लाह जे रसूल जे तरीक़े ते, उहो माण्हू मन नबी हिक जो जवाब ॾींदो। इन हदीस मां जेको टियों नुक़्तो मालूम थो उहो इहो आहे त हर वक़्तु इंसान ते हर वक़्तु हालत हिकिड़ी कोन हूंदी आहे। को वक़्तु हुयो हिन औरत जा वालिदैन केॾा मालदार हुया, केॾा मालदार हुया। अॼु हीअ औरत आई आहे, हिन जा बच्चा बुख में मरनि पिया। बुख ई उन जे करे निंढा थी चुका आहिनि। अल्लाह जे अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब वटि आई आहे। मतिलब हर वक़्तु हालात हिकु जहिड़ा न आहिनि हूंदा। कॾहिं सिहत आहे, कॾहिं बीमारी आहे, कॾहिं जवानी आहे, कॾहिं बुढ़ापो आहे, कॾहिं ॼमण आहे त कॾहिं वफ़ात आहे। लिहाज़ा कोशिश कयो हिन वक़्त जो क़दुरु कयो। अल्लाह जे कई ज़िंदगी असांखे ॾिनी आहे न, इहा ज़िंदगी अल्लाह जी इज़त जो कसम आहे। सिर्फ़ु अल्लाह ताला पंहिंजी इबादत जे लाइ ॾिनी आहे, सिर्फ़ु इबादत जे लाइ। वमा ख़लक़तुल जिन्न वल इंसा इल्ला लियअबुदून। अल्लाह तव्हां को इहो कोन पुछो त ज़मीन कई कोन कई, फसल कयो कोन कयो, कहिड़ो फसल लॻायो कहिड़ो कोन लॻायो। अल्लाह ताला तोखां ऐं मूंखां हिकु हिकु लम्हे ऐं वक़्त जे हवाले सां सुवाल कंदो। ऐं वल असर, अल्लाह ताला वक़्त जो कसम कयो आहे। मूंखे कसम आहे असर जो, मूंखे कसम आहे वक़्त जो। इमाम शाफ़ी रहमहुल्लाह जो कौल आहे, अल वक़्तु कई सैफ़। ही जेको वक़्तु आहे तलवार वांगुरु आहे, तलवार वांगुरु। अगरि तव्हां हिन खे कटियो त ठीकु आहे, न त वक़्तु तव्हांखे कटे छॾींदो। किल मुहद्दिसीन वक़्त खे बर्फ़ सां मिसाल ॾिनी। ही वक़्तु बर्फ़ जीअं आहे। अगरि बर्फ़ फ़रोश माण्हू बर्फ़ ठेले ते रखे थो, उनखे बर्फ़ खपाइणी आहे, बर्फ़ ॻरे पई, को फ़ाइदो वठे या न वठे, बर्फ़ खे ॻणणो आहे। ही ज़िंदगी, इन ज़िंदगी खे ख़तमु थियणो आहे। बिलाख़िर फलाह थींदासीं।
मौत ईंदो हिन ज़िंदगी मां हिन वक़्त मां असीं फ़ाइदो वठूं तॾहिं इंसान दुनिया में ऐं आख़िरत में कामयाब थींदो। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे अल्लाह रब्बुल आलमीन असां जमी मुस्लमाननि खे हिन हदीस खे सम्झण ऐं हिन हदीस मां जेके असांखे मसाइल ऐं मसइला मालूम थिया उन ते असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।